शामिल के जदी मोरो सिंध मां जितां से दिलदाफ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मुल्क के नाले वारे बरक सियासतदान अगोणे निगरान वज़ीर आज़म ऐं नेशनल पीपल्स पार्टी के बानी रेस गुलाम मुस्तफ़ा खान जतोई जी 15वीं वर्सी सादगी सां संदस आख़िरी आरामगाह ते मल्हाई वई, जंहिंमें कारकुननि ऐं अॻवाननि वॾे तादाद में शिरकत कई, जिते मरहूम जे रूह खे असाले सवाब पहुचाइण जे लाइ क़ुरान ख़्वानी कई वई। उन मौके ते मरहूम रेस गुलाम मुस्तफ़ा खान जतोई जे भाउ रेस इमाम बख्श खान जतोई ऐं असदुल्ला जतोई जी अॻवाणी में रेस गुलाम मुस्तफ़ा खान जतोई जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई ऐं जतोई ख़ानदान जे ॿियनि मरहूमनि जे आख़िरी आरामगाहनि ते पिणु हाज़िरी भरी वई। बाद में आयल महिमाननि में लंगर तक़सीम कयो वियो। हिन वर्सीअ में जुनैद अहमद राजपूत, मोराई अब्दुल क़यूम, मेमण राजा, GM कोराई, नसरुल्ला बुरड़ो, जहांगीर खान सोलंकी, काशिफ अली लगारी, साईं बख्श बुरड़ो, अब्दुल क़यूम मेमण, झांजेब नवल, रज़वान जतोई, अली अकबर नोधो, फराहाद मस्तोई ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि चयो त रेस गुलाम मुस्तफ़ा खान जतोई मुल्क ऐं क़ौम जी भलाई, बहितरी ऐं जमहूरियत जी बहाली जे लाइ अहम किरदारु अदा कयो। हिन जी सियासत जो महूर ग़रीब अवाम जी ख़िदमत करणु हो, जंहिं पंहिंजे दौर में हुकूमत ख़िदमत जो तारीख़ी मिसाल क़ाइमु कयो।